ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे पहिरें अध्याय जे 5 भाग में ॾिठो। राजा कंस पंहिंजी भेण देवकी जो विहांउ राजा सूरसेन जे पुट वासुदेव जीअ सां परणाइनि था ऐं घणो ई ॾाज ॾेई खेनि। जंहिं वक़्तु पाण रवाणण वास्ते उन्हनि जे घोड़े जी वाख जलियाई, तंहिं वक़्तु आकाशवाणी थी त ए कंस, देवकीअ जो 8हों पुटु तोखे मारींदड़ थींदो। इहा ॻाल्हि ॿुधी कंस पंहिंजी भेण देवकीअ खे वारनि खां जले रथ तां लाथाईंसि ऐं पंहिंजी तरार मथे खणी उनखे मारणु चाहियईं। लेकिन वासुदेव उनखे सम्झाइण जी कोशिश कई, तंहिं बाद बि हू न मञियो। आख़िरकार सभिनी ब्राह्मणनि ऐं रखेश्वरनि बि उनखे वेदनि शास्त्रनि जी ॻाल्हि ॿुधाए सम्झाइण जी कोशिश कई, तंहिं बाद बि अधर्मी ऐं पापी कंस हुननि जी हिकु बि न ॿुधी। अचो अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे पहिरें अध्याय जे 6 भाग में इन कथा के वधीक अॻिते वधायूं। जॾहिं कंस ब्राह्मणनि जे सम्झाइण ते बि न मञियो, तॾहिं वासुदेव वीचार कयो, ही पापी पंहिंजे हिठ ते आहे, सो अहिड़ी का तजवीज़ करणु घुरिजे जीअं देवकी संदसि हथां बची वञे। बाक़ी परमेश्वर ॼाणे त देवकीअ खे कॾहिं पुटु पैदा थिए या उन विच में पापी कंस मरी वञे। हिन वक़्तु देवकी मारिजी वञे, तंहिं खां देवकीअ जे गर्भ मां पैदा थींदड़ ॿार ॾियणु क़बूल करे देवकीअ जा प्राण बचाइण घुरिजनि। इहो वीचार करे वासुदेव राजा कंस खे चयो, हे महाराज, मां हिकिड़ी वेनती करियां थो, सा ॿुधो। आकाशवाणी थियण मूजिबि तव्हां देवकीअ जे पुटनि खां पंहिंजे प्राण जो खुटको रखो था, पर ख़ुदि देवकीअ खां खुटको नथा रखो। तंहिं करे देवकीअ खे बेकसूर ॼाणी छॾे ॾियो। उन जो जेको पुटु थींदो, तंहिंखे मां तव्हां वटि पहुचाईंदसि। उन ॻाल्हि जा शाहिद सूरज ऐं चंद्रमा आहिनि। इहा ॻाल्हि ॿुधी कंस होवणहार यानी के विरदाता जे वस थी वासुदेव खे अक़रार वठी देवकीअ खे छॾे ॾिनो ऐं वासुदेव खे चयईं, तूं मूं खे हिन वक़्तु पाप करण खां छॾायो। ईअं चई राजा कंस उन हंधि वासुदेव ऐं देवकीअ खे छॾे पाण राज मंदिर ते हलियो आयो। वासुदेव देवकीअ समेत अची पंहिंजे आस्थान ते पहुतो। केतिरनि ॾींहंनि गुज़रण बाद जॾहिं देवकीअ खे पुटु थियो, तॾहिं वासुदेव उहो रोईंदो बालक खणी अची कंस जे अॻियां रखियो। जंहिंखे ॾिसी कंस खिली चयो, वासुदेव, तूं ॾाढो सचो आहीं जो पंहिंजे ॿार जो मोह छॾे अंजाम मूजिबि बालक खे मूं वटि खणी आयो आहीं। पर हिन खां मूंखे को बि डपु नाहे। हिन खे तूं पंहिंजे घरु वठी वञ। वासुदेव ख़ुशि थी उनखे खणी पंहिंजे घर ॾांहुं हलियो, पर कंस खे अधर्मी सम्झी पुठियां ॾिसंदो थे वियो त वरी घुराए हिन खे मारे न विझे। जॾहिं वासुदेव बालक खणी हलियो वियो, तॾहिं कंस पंहिंजी सभा वारनि खे चयो त आकाशवाणी थियण मूजिबि मूंखे 8हें बालक खां मरण जो डपु आहे। हिन खे मारणु अजायो आहे। हरी इच्छा सां उन वक़्तु नारद मुनि अची उते पहुतो। कंस हिन खे ॾाढे आदर भाव सां विहारियो।
ऐं चरण धोई मर्यादा मूजिबि पूजा कई। तंहिं वक़्तु नारद मुनि चयो, ए राजा, तूं वासुदेव खे बालक मोटाए छो ॾिनो? इहा ॻाल्हि तूं नथो सम्झी त वासुदेव जी शेवा करण वास्ते सभिनी देवताउनि ऐं रखेश्वरनि गोकुल ऐं मथुरा में अची जनम वरितो आहे ऐं देवकीअ जे अठें गर्भ मां पृथ्वीअ जे ॿार लाइण वास्ते श्री कृष्ण अवतार थी तोखे सभिनी राक्षसनि समेत मारींदो ऐं तुंहिंजा मिट माइट ऐं पीउ सभई यदुवंशी देवताउनि जा अवतार थी तुंहिंजा दुश्मन बणिया आहिनि। उन्हनि खे तूं पंहिंजो मित्र न ॼाण। प्यारा भक्तऊं, ईअं चई नारद मुनि 8 लीका पृथ्वीअ ते कढी कंस खे ॾेखारिया ऐं ॻणाया त ॿिन्ही पासनि खां आख़िर अची थे 8 थिया। तॾहिं नारद चयो, ख़बर न आहे त कहिड़ो 8हों लीको तोखे मारे। जॾहिं नारद मुनि हिन खे ईअं सम्झाए हलियो वियो, तॾहिं कंस उन साथ वासुदेव खे बालक समेत घुरायो ऐं बालक खे पृथ्वीअ ते ज़ोर सां सटे मारे छॾियो ऐं वासुदेव ऐं देवकीअ खे बि क़ैद में बंदि रखियो। पंहिंजी माता ऐं पिता जे सम्झाइण ते बि हिन कंहिंजी न मञी, चयो त मां पंहिंजा प्राण बचाइण लाइ देवकीअ जे सभिनी बालकनि खे मारींदसि। पंहिंजे पीउ उग्रसेन खे बि वासुदेव ऐं देवकीअ जो मददगार ऐं पंहिंजो दुश्मन सम्झी उन ते पहिरों मुक़ररु कयई ऐं परलम, बकासुर, केशी, अगासुर ऐं ॿियनि राक्षसनि खे घुराए हुकुम ॾिनई, नारद मुनि मूंखे चई वियो आहे त सभिनी रखेश्वरनि ऐं देवताउनि मथुरा ऐं गोकुल में अची जनम वरितो आहे, जिते श्री कृष्ण अची अवतार वठंदो। सो तव्हीं जेके यदुवंशी मथुरा ऐं गोकुल में ॾिसो, उन्हनि सभिनी खे वञी मारियो। सभई चयो, जय श्री कृष्ण। अध्याय पहिरियों संपूर्ण थियो। अध्याय ॿियो। देवकीअ जे गर्भ में श्री कृष्ण भॻवान जो वासो करणु। श्री सुखदेव जी चयो, ए राजा परीक्षित, अहिड़ी तरह 5 ॿार ॿिया देवकीअ खे पैदा थिया ऐं वासुदेव पंहिंजे अक़रार मूजिबि उहे अची कंस खे ॾिना, जंहिं उन्हनि खे बि मारे छॾियो ऐं कंस जी आज्ञा मूजिबि परलंब ऐं बकासुर वग़ैरह राक्षसनि मथुरा में वञी जिन यदुवंशियुनि खे खाईंदो पीअंदो घुमंदो फिरंदो जिते लधो थिए उते मारे पूरो थिए कयाऊं ऐं केतिरनि खे ॿधी वठी आया, जिन मां कंस कंहिंखे पाणीअ में ॿोरायो, कंहिंखे बाहि में जलारायो ऐं कंहिंखे गोगा ॾियारे मारायो। बाक़ी जेके यादव उन्हनि जे हथ न अची मौत खां बची विया, से सभई पंहिंजनि ॿारनि बचनि समेत मथुरा छॾे पांचाल, जेको अॼु जो बेंगाल आहे, उते ऐं ॿियनि शहरनि में वञी लिकिया ऐं वासुदेव पंहिंजी स्त्री रोहिणीअ खे पंहिंजे अज़ीज़ नंद जे घर गोकुल में मोकिलियो, जंहिंखे नंद वॾे आदर सां पाण वटि रहायो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो, हे महाराज, नारद मुनि अहिड़ो ज्ञानी ऐं हरि भक्त थी कंस वटि अची उन खे वासुदेव जे बालकनि ऐं यादवनि जे मारण जी सलाह ॾिनी, उन जो कारण कहिड़ो आहे? सभई चयो, जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 2 अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम। राधे राधे।